رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واركعوا مع الراكعين. صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह जे पाक कलाम जा चंद लफ्ज़ इन फकीर तव्हांजे साम्हूं तिलावत कया। इन्हनि मुबारक लफ्ज़नि में अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे, अमर फरमायो आहे, वर्कऊ मअर राकिईन, ऐं रुकू करण वारनि सां गॾिजी रुकू कयो, यानी जमात सां नमाज़ पढ़ो। नफली नमाज, सुन्नतुन, मुस्तहब, अकेला पढ़े, घर में पढ़े, मस्जिद में पढ़े, हर तरह से जायज़ है। फर्जी नमाज जेके 5 फर्ज आहिनि, फजर, बेपारी, टपारी, सजरत, सुमानी, इन जो फर्ज नमाज़ूं जमात सां पढ़णु हर मुसलमान जंहिंखे को शरई उज़ुर न आहे उनजे मथां वाजिब आहे त नमाज़ूं जमात सां पढ़े। ऐं क़ुरान शरीफ जो इहो हुकुम आहे, वर्कऊ मअर राकिईन, ऐं रुकू करण वारनि सां गॾिजी रुकू कयो। जेकॾहिं को माण्हू बीमार आहे, रस्ते ते को दुश्मन जो डपो आहे, को गाड़ियल बीठो आहे, बंदूक खयूं वींदो त मारे छॾींदो, को शींहं, को चीतो, फाड़ींदड़ जानवर आहे जिन जान जो ख़ौफ़ आहे, सख़्त मींहुं वसी पवे, रस्ते में गप चिका, वञण जी वाट कोन्हे, अहिड़े लाचारी हालतुनि में माण्हू घर में नमाज़ पढ़ी सघे थो। बाक़ी आम हालतुनि में नमाज बा जमायत पढ़णु या मदीने वारे साईं जी हिदायत वारियुनि वॾियुनि सुन्नतुनि में जा हिकिड़ी सुन्नत। अल जमात सुन्नतुन मिन सुननिल हुदा। जमात सां नमाज पढ़णु हिदायत वारियुनि अज़ीम सुन्नतुनि मंझां हिकु सुन्नत आहे। ला यतरुकुहा इल्ला मुनाफ़िक़ा। जमात सां नमाज न छॾींदो सवाइ मुनाफ़िक़। मुनाफ़िक़ माण्हू घर में नमाज़ पढ़ंदो, अकेलो नमाज पढ़ंदो, पर मोमिन मानो नमाज जमात सां पढ़ंदो। या मोमिन हुजण जी निशानी आहे जो जमात सां नमाज पढ़े। ऐं इन जमात सां नमाज पढ़ण में हज़ारे फ़ाइदा आहिनि। कुछ फ़ाइदा तव्हांखे मां अॼु अर्ज़ करणु चाहियां थो। हिकु त जमात सां नमाज गॾिजी पढ़ण में ही फ़ाइदो आहे जो जेकॾहिं इमाम नेक सालिह आहे त उन जे सदके सॼी जमात खे अल्लाह ताला बख़्शे थो। पर जमात में हिकिड़ो बि माण्हू बख़्शल बीठो आहे त उन जे सदके इमाम खे ऐं उन पूरी जमात खे अल्लाह बख़्शे छॾे। पंहिंजी इबादत जेको छिड़ विछड़ अकेलो वञी करे, रब जी मर्ज़ी आहे क़बूल करे न करे, पर जॾहिं
ही इज्तिमाई जमायत इन जो अजर जिनमल अमल वही अल्लाह के बारगाह में पेश थींदो न वो उन्हें में लायकन जा त कबूल पवंदा सजदा पर जेके नालायक आहिनि उन्हनि जा सजदा कबूल इन जे करे सूरत फातिहा में हर मुसलमान पढ़ंदो आहे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन या अल्लाह असीं तुंहिंजी इबादत कयूं था ये ना या अल्लाह आऊं तुंहिंजी इबादत तूं कयां अकेलो कुरान में छा आहे अकेले जी ॻाल्हि न आहे इय्याक अअबुदु व इय्याक नस्तईन मौला मां तुंहिंजी इबादत थो कयां मालिक मां तोखां मदद थो वठां न या अल्लाह असीं तुंहिंजी इबादत कयूं था असीं तोखां मदद वठूं था ॿियनि सां गॾाए पाण खे पेश कयो त तव्हांजी इबादत लाइक़ न पवंदी भलनि जे सदके कणिक में भितर पइजी ईंदा आहिनि भितरनि जो मुल न हूंदो आहे कोटड़ी जी मार्केट में खणी वञो कुर्सी कॉलोनी या चौक ते भितरनि जी हड़ खणी वञो बाबा ई मां 200 रुपए पंहिंजो मण थो ॾियां 200 रुपए में चरियो थियो भितर तूं 200 रुपए में वठंदासीं पर जेकॾहिं इहे कणिक सां गॾु भितर हूंदा आहिनि कणिक 4000 रुपए में मण आहे त इहे भितर 4000 रुपए जमात सां नमाज पढ़ण में इहो फ़ाइदो आहे जो तव्हां जूं निमाज़ अॻरियूं सदरियूं अल्लाह वटि अगरि ॿियो इज्तिमाई फ़ाइदो आहे जेॾीमहिल जमात ते वेंदव गॾिजी कुलनि सां मिलाए बीहंदव ख़बर पवंदी त फलाणो नज़र कोन थो अचे ओड़े पाड़े वारा ॾिसंदा त फलाणो नज़र मुमकिन आहे वीचारो बीमार हुजे हुन सां का परेशानी हुजे कोई अस्पताल में दाख़िल आहे हूअं त ख़बर कोन थी पवे न हर को पंहिंजी धुन में आहे को जीए थो को मरे थो त इहे का ख़बर ई कोन्हे शहरनि में हैदराबाद में फ्लैट में रहिया पिया न दर जे साम्हूं आहे हुनखे ख़बर न आहे त हिन जी ज़ात कहिड़ी आहे नालो कहिड़ो आहे छा थो करे कहिड़े जान में थो रहे का ख़बर कोन्हे पर मस्जिद में माण्हू वेहे थो न गॾिजी निमाज़ पढ़े थो त उन्स पैदा थिए थो मोहबत पैदा थिए थी हिक ॿिए सां 4 घड़ियूं गुफ़्तगू करण जो मौक़ो मिले थो ऐं जेकॾहिं को जमायती न आयो त ॻण थींदी आहे न फलाणो नज़र कोन आयो तव्हां सम्झो था न हिक ॿिए सां हमदर्दी मोहबत प्यार इहो जमायत सां निमाज़ पढ़ण जो फ़ाइदो आहे ऐं जेको पंध कयो था पंध हलो था पंध इहो पंध हलण इबादत आहे अजुर ऐं सवाब आहे सिहत ऐं तंदुरुस्ती जे लाइ तमामु भली शइ जी शुगर जो प्रोफेसर है कराची में उन सां मुझी मुलाकात थी वो उन्हें कहा मुझे पूछो तो सही शुगर भलो इलाज कहिड़ो आहे चवंदा यार मरण ताईं छॾींदी न आहे तव्हां मूंखे ॿुधायो त भलो इलाज कहिड़ो आहे जैसे शुगर जो भले में भलो इलाज आहे पंधु करणु न दवाऊं न टिकियूं न इंसुलिन न गोरियूं न को सुइयूं कुझु बि न अहिड़ो फ़ाइदो का बि शइ न ॾींदी जहिड़ो हलणु फ़ाइदो इहो कहिड़े डॉक्टर चयो शुगर वारो वरी मूंखे हिकिड़े भेरे दिलि जी तकलीफ़ थी पोइ दिलि जो प्रोफेसर हुनखे मूं तबियत पंहिंजी ॾेखारी उन चयो त साईं इलाज इहो आहे त पंधु हलो पंधु हलो दिलि जी बीमारी शुगर ऐं ब्लड प्रेशर इन्हनि सभिनी बीमारियुनि जी दवा अथव पंधु हलो ऐं अमेरिका जा को 200-250 डॉक्टर गॾिजी वेठा उन्हनि वही रिसर्च कई त अहिड़ी का असां ॻाल्हि ॻोल्हियूं जंहिंसां माण्हू बीमार न थियनि बीमार थी वियो हाणे त फासी वियो न दवाउनि में इलाजनि में डॉक्टरनि जे पुठियां
पर अहिड़ी का शइ हुजे जंहिंसां माण्हू बीमार थिए ई न। पोइ उन 200-250 डॉक्टर वेही हज़ारे माण्हुनि ते रिसर्च कई। पछाड़ी में उन्हनि इहो नतीजो लिखियो, मूंखे साइंसी रिसाले में पढ़ियो, उन्हनि इहो नतीजो लिखियो त जेकॾहिं को माण्हू रोज़ानो 25 मिंट पैदल हले, 25 मिंट रोज़ानो पैदल हले, उनखे का बीमारी कोन थी। ऐं अजीब ॻाल्हि आहे, निमाज़ूं घणियूं आहिनि, 5 निमाज़ूं आहिनि। ऐं घर केतिरो बि हुजे त बि ईंदे 5 मिंट लॻनि, मोटंदे 5 मिंट लॻनि, घणा थी विया? ऐं 5 निमाज़ुनि जा जेकॾहिं तव्हां 2.5-3 मिंट बि हलो त बि हुन डॉक्टर वारी कोटा पूरा थी। ऐं इहो जेको तव्हां पंधु करे अचो था न मस्जिद ते, इहो तव्हांजे बीमारियुनि जी दवा आहे, तव्हांजो इलाज। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि सहाबा किराम आया, अर्ज़ की या रसूल अल्लाह, असां जिस्मानी तरह बीमार थी पिया आहियूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, अलैकुम बिन नस्लान, तकड़ो हलंदा कयो, कंध कंदा कयो, प्यादल हलंदा कयो। नस्लान समझो हिकिड़ो आस्ते ढुलकंदो हले पियो, ॿियो तकड़ो तेज़ पंधु कयो। साईं फरमाया त तकड़ा हलो, पंधु कयो। असां बि वञी इहो कमु शुरू कयो, मोटी अची या रसूल अल्लाह, असां हाणे बिल्कुलु ठीकु कयूं। ही जेको तव्हां 5 वक़्त निमाज़ जे लाइ मस्जिद जे पंध करे अचो था, ऐं भाग वारा आहिनि जे मस्जिद तां परे आहे। जेतिरो मस्जिद परे आहे ओतिरो तव्हांजी विखूं घणियूं, ओतिरो तव्हांजी सिहत साबित रहंदी, अजुर ऐं सवाब वधीक। तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अचे थी? सही बुखारी में, सही मुस्लिम में, सुनन अबू दाऊद, जामिअ तिरमिज़ी, सुनन इब्न माजा, इन सभिनी किताबनि में रिवायत आहे। मदीने वारे साईं फरमाया त सलातुर रजुल फिल जमाअत तुदअफ़ अला सलातिही फी बैतिही। जेको माण्हू घर में निमाज़ पढ़े, जमायत सां निमाज़ पढ़े, तो उनजो अजुर ॾीणो आहे, अजुर ॾीणो आहे। वफ़ी सूक़िही ख़म्सुम व इशरीन दर्जा। ऐं जेकॾहिं उहो माण्हू वञी पंहिंजे बाज़ार में किथे कमकार सां लॻो पिया, उते निमाज़ जो टाइम थी वियो, उते मस्जिद में वञी निमाज़ पढ़ी, त उनखे हिकिड़ी निमाज़ जे पारूं 25 निमाज़ुनि जो सवाब पढ़ंदो। हिकिड़ी निमाज़ सवाब 25 निमाज़। ऐं जे पंहिंजे पाड़े वारी मस्जिद में पढ़े त हिकिड़ी निमाज़ जे पारूं 25 निमाज़। ऐं जेकॾहिं जामिअ मस्जिद आहे, जिते जुमो थींदो आहे, वॾी मस्जिद आहे, उते वञी पढ़े त हिकिड़ी निमाज़ जे पारूं 500 निमाज़ुनि जो सवाब। अलाह करे मस्जिद अक्सा आज़ाद थिए, फ़लस्तीन आज़ाद थिए। जेको न माण्हू मस्जिद अक्सा में वञी निमाज़ पढ़े, हिकिड़ी निमाज़ जे बदिले में 25,000 निमाज़ुनि जो सवाब। घणो? पर जेकॾहिं को माण्हू मस्जिद नबवी शरीफ में, मदीना मुनव्वरा में, रसूलुल्लाह सोणे जी मस्जिद में, आका जी मस्जिद नबवी में निमाज़ पढ़े, हिकिड़ी निमाज़ जे पारों 50,000 निमाज़ुनि जो सवाब। घणो? 50,000 निमाज़ुनि जो सवाब। पर जे अलाह साईं तौफीक़ ॾे, मक्का मुकर्रमा में बैतुल्लाह हराम, अल्लाह जो घर बैतुल्लाह, उहा जेका मस्जिदुल हराम आहे, उन में हिकिड़ी निमाज़ पढ़े त 1
लख नमाज़ुनि जो अजर ऐं सवाब। पर मुहद्दिसीन किराम हिकिड़ो अजीब नुक्तो बयान कयो आहे त हुज़ूर जन दुआ घुरी त या अल्लाह जेके बरकतूं तो मके में कयूं मुंहिंजे मदीने में ॿीणियूं कर। जेके मके में बरकतूं कयूं अथई मदीने में ॿीणियूं कर। हाणे जेकॾहिं मके में लख नमाज़ुनि जो सवाब आहे हुज़ूर जी दुआ काॾे वेंदी? मदीने में ॿीण माना मदीने वाले साईं फरमायो जेको माण्हू निमाज़ जे लाइ वुज़ू करे पर ठाहे वुज़ू। हाणे त सियारो आहे थधि बि आज़माइश आहे पाणी में हथ लाहिण में ॾुखियो लॻे थो। ठाहे वुज़ू करे सुहिणी तरह वुज़ू करे सुम ख़रज इला सलाह पोइ निमाज़ जे लाइ मस्जिद में निकिरे। ला युखरिजुहु इल्ला सलात उन जे घर मां निकिरण जो ॿियो को बि गर्ज़ न आहे सवाइ नमाज़। अजीब ॻाल्हि आहे त दुकान बि मस्जिद जे पासे में अचे हाणे वञा थो भला पंहिंजो इहो वखर वठी वेंदुसि निमाज़ पढ़ी वेंदुसि। माना ॿ मक़सद थी विया। वखर वठी वेंदुसि होटल जे पासे में चांहि बि पी वेंदुसि निमाज़ पढ़ी वेंदुसि। इहे ॿ सांग थी विया। न वञे सभु निमाज़ जी नियत गर्ज़ हुनजो निमाज़ पोइ भली घणी चांहि बि पीए वञी खणी पंहिंजो सौदो सामान बि वठे पर नियत हिनजी कहिड़ी हुजे? साईं फरमाइनि था पोइ जेॾी महिल इहो माण्हू नियत निमाज़ जी सां निकिरे थो लम यखुत खतवतन इला रुफ़ियत लहू बिहा दरजा। जेका विख खणे थो विख जे बदिले में अल्लाह हुनजो दर्जो बुलंद बहुत अनोबिया खतिया ऐं हर विख जे बदिले में हुनजो हिकिड़ी खता हिकिड़ो गुनाह मिटियो थो वञे। हर विख जे बदिले में हिकिड़ी नेकी थी लिखजे हिकिड़ो गुनाह थो मिटे। जेतिरा अॼु तव्हां जुमे जे लाइ किथां आया आहियो? घड़ी मोटरसाइकिल ते चढ़ी आया आहियो पर विखूं त थी थियूं न मुफ़ासिलो त काउंट थींदो न। जितों तव्हां आया आहियो उतों को वठी तव्हांजूं विखूं अॼु मलाक लिखनि था अचण जूं बि वरी मोटण जूं। वञूं था जुमो पढ़ंदासीं मस्जिद में खोड़ ॿियूं बि हुयूं रस्ते में बि खोड़ वॾनि मुनारनि वारियूं वॾियूं मस्जिदूं हुयूं पर तव्हां हिन मस्जिद में विखूं भरे आयो पंधु करे आयो तव्हांजे लाइ अचण ऐं मोटण विख जे बदिले में हिकिड़ी नेकी ऐं हिकिड़े गुनाह जी माफ़ी। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमाइनि था फ़इज़ा सल्ला लम तज़लिल मलाइकतु तुसल्ली अलैहि मा दाम फी मुसल्ला। नमाज़ पढ़ी वरी इन ई जाइ ते वेठड़ो आहे मस्जिद में घड़ी गन लगंदो इहे आहे सिंध ते कुलो ॾेई बीठो आहे तकिड़ो वञे मथां सिंध किरी न पियो। तड़ तकड़ में पराई जुती पाई हुई अथव अरे जुती न पहची पाए सघो। समझो था साईं फरमाया मस्जिद में आयो नमाज पढ़ी तो थोड़ी देर मस्जिद में वेठो रहे। का देर मस्जिद में बाबू वेठो रहो त उन जे लाइ साईं फरमाइनि था लम तज़लिल मलाइकतु तुसल्ली अलैहि। जेसी ताईं वेठो आहे तेसी ताईं मलाइक उन जे हक़ में दुआ कंदो। फरिश्ता उन जे हक़ में दुआ घुरनि था छा था चवनि अल्लाहुम्मा सल्ली अलैहि या अल्लाह हिन ते रहमत मोकिल अल्लाहुम्मा रहमो या अल्लाह हिन ते बाझ कर अल्लाहुम्मा ग़फ़िर या अल्लाह हिन खे बख़्श कर। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यकीन सां ॿुधो यकीन सां ॼाणो त मलाइक जंहिंजे लाइ दुआ घुरे उहा रद्द न थींदी। फरिश्ते जी दुआ रद्द न थींदी।
અને ये मलाइका जेके वेठा दुआ घुरनि मौला जी कार करी थी मौला जी इबादत कजाए मौला जी मग़फ़िरत कजाए न ते रहम कजाए ये दुआ रद न थींदी जेसी ते वेठो आ तेसी ते मलाइका पैदा दुआ करो वनी होटल दे केड़ा तू फाड़ा मारी दे वो यो तो बुदा कादिर मस्जिद में जेके वेठो ही ते यो तुजो बेहण पे अजर सवाब ऐ साईं फरमायो त वला यज़ार फी सलातिन मुंतज़िर सलाह जेको माण्हू नमाज जे इंतजार में वेठो आ इहो बि ॼण के नमाज में नमाज जे इंतजार में वेहण इन टाइम आहे 15 मिनट 20 मिनट वेठो आ जेसी ते वेठो आ मलाइका जो वजू काली कने नमाज पे तो पढ़े हत्ता कि मदीने वाले साईं फरमाए जे नमाज की नियत ज़ाता जे घर में निकायो न भजो न डुको न तड़ तकड़ न कयो तवा जे घर का निकायो मलाइका लिखंदा पे नमाज में सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइता जेको माण्हू नमाज जे इंतजार में वेठो आ तो फरिश्ता अल्लाह के अर्ज़ा कर अल्लाहुम्मा ग़फ़िर लहू अल्लाहुम्मा तुब अलैहि या अल्लाह इनकी मग़फ़िरत कर या अल्लाह इनकी तौबा कबूल कर मौला इनजा तौबा दिखायो गुनाह माफ मा लम युरफ़ी ऐसी कई मलाइका दुआ था गुरन जिस के ईज़ा न पहुंचाई मस्जिद में के ईज़ा पहुंचाई तो मलाइका दुआ घुरण बंद करे दुआ न मिले ईज़ा पहुंचा हाणे ये अचे तो जिथे तांजी जाइ मिले उते वेही रहो माण्हू जा कंध फलांगी दे ओरांगी दे बिरांगू भरी दे माण्हू जे कंधन का वराई दे लतूं को माण्हू हीअं हथड़ो कई वेठो आहे न हीअं लत रखंदो उनजे हथ खे छिकींदो बि आहे या न जी कंहिंखे दह हयई कंहिंखे पासो हयई ईअं न तव्हां जिते जाइ मिले उते वेही रहो ऐं कंहिंखे ईज़ा न पहुचायो अल्लाह जा घर कंहिंखे ईज़ा पहुचाइण जे लाइ न हूंदा आहिनि ये दुआउनि वठण फ़रिश्तनि जी बरकतुनि हासिल करण जा दर सुभान अल्लाह ऐं मदीने वाले साईं जी ॿी हदीस आहे सरकार फरमायो त मन तवद्दा फअहसन अलवुदू जे माण्हू वुज़ू कयो पर ठाहे सुहिणी तरह वुज़ू कयो और हथ चङी तरह धोतई हथनि जे आङिरियुनि में खिलाल कयईं गुरड़ी कयईं चङी तरह सां हथ में पाणी ॾिनई चङी तरह सां सुहिणी तरह सां ठाहे वुज़ू कयईं ईअं न जो हेॾो टूट सुकी पई आहे हेॾो डोंगरियूं सुकियूं पियूं आहिनि हेॾो पेरनि जूं खुड़ियूं सुकियूं पियूं आहिनि ईअं वुज़ू न थींदो आहे वुज़ू करे माण्हू ठाहे इत्मीनान सां वुज़ू करे सुम ख़रज आमिदन इला सलात पोइ घर मां निकितो आहे मस्जिद जी नियत करे नमाज़ पढ़ण जे लाइ पोइ साईं फरमाइनि था फ़इन्नहु युक्तब लहू बिइहदा ख़ुतवतई हसनतुन उनजी विख जे बदिले में अल्लाह ताला हिकिड़ी नेकी थो लिखे हिकिड़े गुनाह खे मेटे थो ऐं जेसी ताईं इकामत क़ाइम थिए उहो वेठो आहे तो उन जे लाइ अल्लाह जा मलाइका अजर ऐं सवाब पिया था लिखनि ऐं हदीस जा लफ़्ज़ ही लफ़्ज़ दिल ते लिखण जहिड़ा आहिनि साईं फरमाए त फ़इन अअज़मकुम अजरन अबअदकुम दारा तमाम में सभिनी खां वधीक अजर वारा उहे वधीक सवाब वारा उहे जंजा घर मस्जिदुनि खां परे वॾो अजर कंहिंखे जेके मस्जिदुनि खां परे छो त उनजी विखूं घणियूं थींदियूं कदम घणा खणंदा वॾा
अशुर उन्हनि जे लाइ आहिनि जंहिं जा घर मस्जिदुनि खां परे आहिनि। कुर्बान या रसूल अल्लाह, तव्हांजे तालीम तां सदके वञे। असल में परे पंधु आहे त निमाज़ जे लाइ ईंदव, इहे तव्हांजूं लिखूं तव्हांजे सिहत जो ज़ामिन आहे। दिल जे बीमारियुनि खां बचंदव, शुगर जो इलाज थींदो, ब्लड प्रेशर जो इलाज थींदो, तव्हांजे ज़ाहिर बातिन जे बीमारियुनि जो इलाज आहे मस्जिद जे लिखूं खणी अचनि। ऐं रस्ते में जेकॾहिं धूड़ आहे, मिटी आहे, उहा धूड़ पेरनि खे लॻी पई, बदन खे लॻी पई, मुंहं खे लॻी पई, धूड़ मिटी ॾिसनि था अचो था पिया पासे सां का गाॾी गुज़री वई, धूड़ उथंदी आहे। मोटरसाइकिल गुज़री वियो, उनजे टायरनि मां धूड़ उथी, उहा धूड़ तव्हांजे बदन ते पई, तव्हां मस्जिद जे पंध में आहियो। साईं फरमाइनि था मां निख़्ता कर क़दमाहु हर्रमल्लाहु अलैहि नार। रस्ते जी धूड़ जंहिंजे बदन ते पइजी वई, मस्जिद जे पंध में, निमाज़ जे पंध में, रस्ते जी धूड़ जंहिंजे बदन ते पइजी वई, इन बदन तां दोज़ख जी बाहि हराम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मदीने वाले साईं फरमायो अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इदा ततहर रजुल सुम्मा अतल मस्जिद। जे माण्हू पाकाई कई घरां, वो तो मस्जिद में भी जिते किते वुज़ू खाना ठहिया पिया, हर मस्जिद में वुज़ू खाना ठहिया पिया आहिनि। असुल अजर आहे जो घर मां वुज़ू करे निकिरे। कुछ मस्जिद जी बचत भी थींदी, ऐं तव्हांजो घर बि ख़ैर बरकत वारो थींदो, ऐं तव्हांखे उहो जेको पाकीज़गी सां बिखूं खणंदो, उहा ज़मीन तव्हांजी पाकीज़गी जी शाहिदी। ऐं साईं फरमाईंदा सुम्मतल मस्जिद यरा सलाह, वो मस्जिद में अचे थो ऐं निमाज़ जे वक़्तनि जी निगरानी थो करे, केॾी महिल वक़्त थो थिए त मां निमाज़ अदा कयां। कतबलहू कातिबाहु कातिबहू बिकुल्ल ख़त्वतिन यख़्तूहा इलल मस्जिद अशरा सना। घरां जेको वुज़ू करे निकितो आहे, मस्जिद जे घरां वुज़ू करे निकितो आहे, जेॾी महिल हले थो विख विख जे बदिले में लिखण वारा या लिखण वारो, साईं जे हदीजा लफ़्ज़नि या रावी खां ॿुधण में ग़लती थी आहे कि तो साईं ईअं फरमायो त ॿई लिखण वारा, या फरमायो त हिकिड़ो लिखण वारो मलाइक लिखे थो उन जे लाइ हर विख जे एवज़ 10 नेकियूं। पहिरीं हदीस जेका तव्हां ॿुधी हुन में हिकिड़ी नेकी जो ज़िक्र हो, हिन हदीस में आहे वो जेको घरों वुज़ू करे निकितो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मदीने वाले साईं फरमायो अल्लाहु अकबर कबीरा वमन तवद्दअ फअस्बग़ अलवुज़ू ثم يمشي إلى صلاة مكتوبة فصلاها مع الإمام غفر له ذنبه। इमाम इब्न खुज़ैमा रिवायत आंदी आहे, ऐं हिन हदीस जो रावी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह नबी जो प्यारो 3 नंबर यार हज़रत उस्मान तो रिवायत करे तो मुझे आका फरमायो तो जेको माण्हू वुज़ू तो करे पर ठाहे सुहिणी तरह वुज़ू तो करे, को फर्ज़ी निमाज़ जे लाइ विखूं खणी मस्जिद ते थो वञे, को फसल्लाहा माल इमाम, को इमाम सां गॾिजी निमाज़ पढ़े, जेको मस्जिद जो इमाम आहे उन सां गॾिजी निमाज़ पढ़े। साईं फरमाइनि था गुफ़िर लहू ज़ंबुहू, उन जे ज़िंदगी जा पोइ ज़िंदगी जा घणई गुनाह बख़्शीदा। रस मथे थी वियो न, पहिरीं हो त विख विख जे बदिले हिकिड़ो गुनाह थो बख़्शे, ॿी रिवायत में हो त हिक विख जे बदिले में 10 नेकियूं 10 गुनाह था मिटजनि, पर हिते त ॻाल्हि दंग थी वई। साईं फरमाइनि था जेकी बि पोयां गुनाह हुयो त
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस है, इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी हदीस लिखी है पर मानो जो कम वारो थोरो टुकड़ो ताणी ॿुधायां। तवज्जो चाहिए दोस्तान। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फज्र नमाज पढ़ाइण जे लाइ आया, पर जेको रूटीन जो मामूल हो, दस्तूर हुयो, जीअं नमाज ते ईंदा कुछ ताख़ीर सां आया। नमाज जे वक़्त खां कुछ ताक़ीर सां आया। मसलन घड़ियूं त हाणे थियूं आहिनि, मां हिकिड़ो मिसाल ॾियां थो तव्हांखे सम्झाइण जे लाइ। त हुज़ूर जन नमाज़ पढ़ाईंदा 6 बजे, अॼु 6:30 बजे आया, सिज त 7 बजे थो उभरे, यानी अधु कलाक लेट सां आया। मिसाल पोइ जिन नमाज़ पढ़ाए सलाम फेरियूं त सरकार फरमाए त तव्हां मूंखां पुछो छो नथा त मां अॼु देर सां छो आयो आहियां? मूंखां पुछो छो नथा? या रसूलुल्लाह छो अॼु लेट सां आया आहियो? जेको दस्तूर हुयो अॼु देर सां। अर्ज़ कई असां बानी जा ॿार असांखे मजाला जो पुछूं त तव्हां देर छो कई? नमाज़ तव्हांजी, मस्जिद तव्हांजी, असां या मां पंहिंजे ज़ौक़ जी ॻाल्हि थो कयां। हदीस में ये लफ़्ज़ कोन्हनि, पर साहब चवंदे असांखे पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? असीं कीअं पुछंदासीं तव्हां खां? या रसूलुल्लाह तव्हां पाण ॿुधायो। सरकार फरमाए त ॻाल्हि इहा आहे त अॼु राति जो मां उथियुसि, पोइ नमाज़ पढ़ियमि जेका मुंहिंजे नसीब में हुई। नमाज़ पढ़ी ऐं मां पंहिंजे मुसले ते वेठो हुजां, निंड ऐं सुजागी जे दरमियान, यानी न निंड हुई न सुजागी हुई। ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम निंड हुई उहा बि इबादत हुई। छो त साईं फरमाए त इन आइना तनामान वला यनामु क़ल्बी, मुंहिंजूं अखियूं निंड कंदियूं आहिनि, पर मूं मोहम्मद जी दिलि निंड न कंदी आहे, दिलि सुजाग। सरकार जी दिलि सुजाग। साईं फरमाए त हाणे सुतल न हुया, वेठा हुया, जेके तसव्वुफ़ में या सूफिया किराम जी ज़बान में मुराक़बो सॾिबो आहे। साईं जन हीअं गर्दन झुकायूं वेठा हुजनि। साईं फरमायो त न निंड हुई न सुजागी हुई। अचानक फइज़ा अना बिरब्बी, अचानक ॾिसां त मूंखे मुंहिंजे रब जो जल्दो नज़र अचे। मूं पंहिंजे अल्लाह जी ज़ात खे ॾिठो। राइतु रब्बी फी अहसन सूरत, सुहिणी सूरत में मूं पंहिंजे रब खे ॾिठो। अल्लाह तबारक व तआला फरमाते या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्तु लब्बैक रब वसअदैक। अल्लाह फरमाते ए महबूब मुझे हाजिर आया, मुझा मालिक मां हाजिर आया, जीअं चवां मुझा मालिक मां हाजिर आया। सुभान अल्लाह। रब फरमाए त महबूब ॿुधाए त ये मलउल आला जा जेके फरिश्ता आहिनि, ये कहिड़ी ॻाल्हि में गुफ़्तगू था कनि, बहस ऐं तकरार था कनि, कहिड़ी ॻाल्हि में? कुल्तु ला अदरी, मूं अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मूंखे ख़बर न आहे। हाणे मलउल आला जा जेकी फरिश्ता आहिनि उहे अर्श मुअल्ला जे चौधारी जेको तवाफ़ कंदड़ मलाइका आहिनि, आला जमात फरिश्तनि जी अर्श जे चौधारी तवाफ़ थी करे, पर उते गुफ़्तगू था कनि। या रसूल अल्लाह ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि में गुफ़्तगू था कनि? मूं अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मूंखे ख़बर न आहे, मां मदीने जी ज़मीन ते वेठो आहियां, हो अर्श ते पिया था ॻाल्हियूं कनि, मूंखे कहिड़ी ख़बर? वरी अल्लाह ताला जल शानहू सॾु कयो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्तु लब्बैक रब वसअदैक। ए मुंहिंजा मालिक मां हाज़िर आहियां, जीअं चवां मुंहिंजा रब हुकुम फरमा। अल्लाह ताला फरमाए त फरिश्ता कहिड़ी ॻाल्हि में बहस था कनि? कुल्तु ला अदरी, मूं अर्ज़ कयो मौला मूंखे ख़बर न आहे कहिड़ी ॻाल्हि में बहस था कनि। वरी क्यों भेरो अल्लाह ताला साॻो सवाल कयो, मूं साॻो जवाब ॾिनो। पोइ अल्लाह ताला मूंखे पंहिंजे क़रीब कयो।
इतरो करीब कयई, इतरो करीब कयई, इतरो वेझो कयई जो अल्लाह के कुदरत जा हथ मुझे पुठीअ ते बस हाणे इन ॻाल्हि खे मां वधीक कोन खोलींदुसि, तव्हां पाण सियाणा आहियो सम्झी सघो था त जॾहिं ॿ पाण में वेझा थींदा आहिनि त हथ किथे हूंदा आहिनि। साईं फरमाइनि था त अल्लाह ताला मूंखे पंहिंजे एतिरो क़रीब कयो फवजदत बर्द अनामिलिही बैन सदयय, अल्लाह जे कुदरत वारे आंगुरनि जी थधाण मूं पंहिंजे सीने में बाबा यदहु बैन कतफय, अल्लाह ताला पंहिंजो दस्ते करम मुंहिंजे पुठीअ ते रखियो, उन जे आंगुरनि जी थधाण मूं पंहिंजे सीने में महसूस कई। जेॾीमहिल इया अल्लाह जी ज़ात मूंखे पंहिंजे कुर्ब में एतिरो करीब कयो मा बैन अस्समाइ वल अर्द, आसमान ज़मीन जे विच में जो कुछ थी रहियो आहे हर शइ जो मूंखे हिकिड़ी रिवायत में फअलिमतु मा कान व मा यकून, जेको थी चुको जेको थियण वारो आहे हर शइ जो मूंखे इल्म अची वो इल्म तो वटे कान यकून जो, हुक्म तो वटे कुन फयकून जो। सोनो नबी सरदार आई, नूरी नबी मेरे वार दो जा, सोना नबी सरदार तू आई, नूरी नबी मेरे वार तू जा। नहीं जमा तो मुझे अकेले कोई अंदाज़ नहीं होना, आसमान जा इल्म अची गया, इल्म पढ़ाने जा घर के जा पंजा अंदाज़ उस्ताद जी मिल गया ये पढ़ाए जी। साईं फरमायो तो वे दस्ते करम लगड़ सामने के अॻियां पोयां सब इल्म हाणे अल्लाह ताला जल्ल शानो फरमायो त या मुहम्मद अतदरी फीमा यख्तसिमुल मलाउल आला, हबीब ॿुधाए के मलाउल आला जा मलाइके कहिड़ी ॻाल्हि में बहस था कनि। साईं फरमायो त हाणे ॾिसां बि पियो कुल मूं अर्ज़ कयो मुंहिंजा मौला नअम, हाँ मूंखे ख़बर आहे त कहिड़ी ॻाल्हि में बहस था कनि। फिर दरजात वल कफ़ारात, हिकिड़ो दर्जन जी बुलंदी जे बारे में बहस था कनि, ॿियो कफ़ारात यानी गुनाहनि जे मेटजण जे बारे में गुफ़्तगू था कनि। उहे अमल कहिड़ा आहिनि जेके माण्हुनि जा दर्जा वधाईंदा आहिनि, उहे अमल कहिड़ा आहिनि जेके माण्हुनि जा गुनाह मेटींदा आहिनि। फ़रिश्ता हुते था ॻाल्हि कनि, मदीने वारो हिते जेको महबूब अर्श जे मलाइकनि जी ॻाल्हि ॿुधी सघे थो त पोइ हिदायताबाद वारनि जी सुभाणे आहे न आहे की अल्लाह ताला फरमाए महबूब दर्जात कफारात छा आहिनि। मोर्स के मुंहिंजा मौला नक़लुल अक़दाम इलल जमा, फरिश्ता चवनि पिया त गुनाह खे मेटण वारो वॾे में वॾो भले में भलो अमल इहो आहे जमात नमाज़ जे लाइ विखूं भरे वञण, मस्जिद ॾे कदम खणी वञण, दर्जन खे वधाइण वारो अल्लाह, गुनाहनि खे मेटण वारो व इस्बाहुल वुज़ू फि सबरात, मुश्किलात जे वक़्त में ठाहे ठाहे सुहिणी तरह वुज़ू करणो, इहो गुनाहनि खे मेटण वारो दर्जन खे वधाइण वारो व इंतज़ार सलात बाद सलात
हिकड़ी नमाज पढ़ी वरी ॿी नमाज जे इंतजार में वेहणो इहो भलो अमल आहे जगत खे ॿुधाइण वारो गुनाहनि खे मेटण वारो ठाहे ठाहे सोनो वज़ू करण मस्जिद जे जमात जे लाइ विखूं भरण हिकड़ी नमाज पढ़ी कुछ कुछ दाम वगैरह नमाज पढ़ी कभी जीवन नमाज पढ़ी वरी वेही रहणो ॿी नमाज जो इंतजार करणो वमन हाफ़ज़ अलैहिन जेको माण्हू इन्हनि टिनी ॻाल्हियुनि जी हिफ़ाज़त कंदो यानी वज़ू ठाहे करणो जमात जे लाइ विखूं करणु टियों हिकड़ी नमाज पढ़ी इहो टिनि ॻाल्हियुनि ते जेको हमेशगी कंदो पाबंदी कंदो आश बिख़ैर जीअंदो ख़ैर सां व मात बिख़ैर मरंदो बि ख़ैर सां जियापो बि ख़ैर इन जो मौत बि ख़ैर हिते बि ख़ैर उहे बि ख़ैर पुठियां बि ख़ैर अॻियां बि ख़ैर जो बि ख़ैर बचन जो बि ख़ैर वकान मिन ज़ुनूबी कयौम वलदतहु गुनाहन खां ईअं पाक थी वेंदो ईअं साफ़ थी वेंदो जीअं उन ॾींहुं हुयो जंहिं उनखे अम्मा जीजल ॼणियो हुयो जेॾीमहिल ॿार ॼमे थो न उनजो दफ़्तर साफ़ सुथरो हूंदो आहे न चोरी कयईं न कूड़ ॻाल्हाई न ठगी कयईं वॾा थींदा त पोइ त अलाह पियो मूंखे मुंहिंजे लक्षणनि जी ख़बर आहे तव्हांखे प्रकारनि जी ख़बर हूंदी जी दफ़्तर कारा थी था वञनि गुनाहनि में मेरा थी था वञनि मोहड़ा मेरा दफ़्तर मेरा जेको दफ़्तर अछो हुयो सो कारो थी वियो जेका कारी हुई सा वरी अछी थी वई कारी हुई सा अछी थी वई ऐं जेको दफ़्तर अछो हुयो सो वरी तब हया कोन्हे वही जानी आई पीरी तभी लजकान का पेई है वही जानी आई पीरी तभी लजकान का पेई वारे विख खे अञा अॻिते वधायूं या रसूल अल्लाह उमिरि सारी गुनाहनि में करे सौदो कसे कच जो विहायूं या रसूल अल्लाह पलव में आए सब पाए जो आयुस अमांजे दरे मदायूं माफ़ अमी मुरसल करायो या रसूल अल्लाह उमिरि सारी गुनाहनि में फरमाइनि था त इहो माण्हू जेको इन्हनि टिनि ॻाल्हियुनि ते हमेशगी करे जीअंदो बि ख़ैर सां मरंदो बि ख़ैर सां ऐं उनजे ज़िंदगी जे गुनाहनि खे रब ईअं धोई पोई अछो उजरो पाक कंदो जीअं उन ॾींहुं उनजो दफ़्तर पाक हुजे नी माउ जे पेटां ॼाण ठाहे ठाहे वुज़ू करणु सुहिणी तरह वुज़ू करणु जी ऐं जमात नमाज जे लाइ विखूं खणु ऐं हिकड़ी नमाज पढ़ी नमाज इंतज़ार कर भली घर में वेठा हुजो पर इंतज़ार आहे त बस हाणे टाइम थिए त वञा मस्जिद जी
पर जेको मस्जिद में वेही रहे इहा त वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ी नमाज़ पढ़ी वरी वेठो आहे, मिसाल ॿिए पारी टे पारी जे विच में वक़फ़ो वॾो आहे, फजर ऐं ॿिए पारी जे विच में वक़फ़ो वॾो आहे, पर टे पारी ऐं सिजल थे जे विच में वक़फ़ो थोरो आहे, सिजल थे ऐं सोमाणी जे विच में वक़फ़ो थोरो आहे, वेही रहियो। ऐं मदीने वारे साईं फरमाया त जेको सिजल थे जी नमाज़ पढ़ी वेठो आहे मस्जिद में 20 रकातूं पढ़े, अव्वाबीन की नमाज़ घणी रकातूं 20 रकातूं पढ़े, विच जन्नत में पेट जी माड़ी वठी ॾियण जो मां मोहम्मद ज़ामिन आहियां। सुभान अल्लाह 20 रकातूं ऐं मदीने वारे साईं फरमायो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत है सही मुस्लिम के अंदर, खलतिल बिका हौल मस्जिद फअराद बनु सलमा अन यंतकिलु कुर्बल मस्जिद। बनु सलमा हिकिड़ो कबीलो हो मदीने शरीफ में, उन्हनि जा घर मस्जिद नबवी शरीफ खां विथीर का हुआ। विथीर का सम्झो था पर भरा, ऐं उहो महलो बनु सलमा वारो मदीने शरीफ में अञा बि मौजूद आहे। मां उहा ज़ियारत करे आयो आहियां। बनु सलमा वारा जिते रहंदा हुआ, पोइ मस्जिद नबवी शरीफ जे पासे में कुझु प्लाट खाली थिया। माण्हू यहूदी आहे के लॾे विया, प्लाट खाली थिया, त उन बनु सलमा वारनि इरादो कयो त असां लॾड़ो खणी अचे मस्जिद नबवी जे पासड़े में पाड़े मस्जिद जे में घरड़ा अॾे वेहूं। तव्हां ॻाल्हि सम्झी? विथीर का तक़रीबन 2 किलोमीटर खनि परे बनु सलमा जो पंधु 2 किलोमीटर खनि परे आहे। उन्होंने इरादो कयो त मस्जिद नबवी शरीफ जे वेझो प्लाट खाली थिया आहिनि, इते घरड़ा अॾे वेहूं। पोइ फबलग ज़ालिक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा ख़बर मदीने वारे साईं खे पहुती। फक़ाल लहुम बलगनी अन्नकुम तुरीदून अन तंतकिलू कुर्बल मस्जिद। मूंखे ख़बर पहुती आहे त तव्हां बनु सलमा वारा इरादो कयो अथव त लॾो खणी अचे मस्जिद जे पासड़े में घर ॾे वेहो। क़ालू नाम या रसूल अल्लाह, अर्ज़ु हा साईं असां इहो इरादो कयो आहे मस्जिद जे पासड़े में अची वेहो। कद अरदना ज़ालिक, असांजो वाकई बि इहो इरादो आहे। क़ाल या बनी सलमा दियारुकुम तुक्तबु आसारुकुम दियारुकुम तुक्तबु आसारुकुम दियारुकुम तुक्तबु आसारुकुम। ए बनु सलमा, अवां जा घर ऐं मस्जिद जेको फासिलो आहे इहे तव्हांजो विखूं मलाइक लिखनि था, अजर वधनि था, इनाम वधीक मिलनि था, पंहिंजा सवाब छो था विञायो? ए बनु सलमा, पंहिंजी जाइ ते वेठा हुजो, इहे विखूं घणियूं खणो, वधीक अजर वधीक सवाब जुमो तो उते खुशी कॉलोनी में थी वेंदो न, खुदा जी बस्ती में भी जुमो थी वेंदो, हैदराबाद में भी थी वेंदो, पर जेकर तूं हिदायताबाद में भी गुरू सवायूं खणी आई जुमो पढ़ण जे लाइ लिखियो वेंदो। तव्हांजा इहे रंद पंद इहे मलाइक लिखंदा। फक़ालू मा यसुरना अन्ना कुन्ना तहव्वलना। हज़रत जाबिर तो चवे त असांखे इन ॻाल्हि जी वॾी ख़ुशी थी जेको मदीने वारे साईं असांखे बिशारत। सुभान अल्लाह, सोने नबी जेका ख़ुशख़बरी ॾिनी न, तव्हां विखूं घणियूं, तव्हांजा अजर सवाब घणा, असीं ख़ुशि थी वियासीं त भली विखूं सवायूं हूंदियूं त असांखे अजर इनाम अजर सवाया मिलंदा। सुभान अल्लाह। हदीस पाका हजरत ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे।
तवज्जो चाहिए माण्हू जेको हलंदो आहे विख खणंदो आहे हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी विख सारी पई आहे ऐं असहाबनि जूं त वरी नज़रूं हूंदियूं न महबूब जी ज़ात ते कीअं था हलनि कीअं था चलनि कीअं था वेहनि कीअं था मुरकनि कीअं था ॻाल्हाइनि हर शइ ते आशिक़नि जी नज़र हूंदी हिकिड़े ॾींहुं हज़रत ज़ैद बिन साबित थो चवे त कुंत अमशी मां रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नहनु नुरीदु सलाह हिकिड़े ॾींहुं हुज़ूर जन सां गॾु मां हलां पियो साईं जन निमाज़ जे लाइ मस्जिद में हलनि पिया मां बि साईं जन सां गॾु पियो हलां फकान युकारिबुल ख़ुता हुज़ूर जन नंढियूं नंढियूं वेझूं वेझूं विखूं पिया खणनि हिकिड़ो हूंदो आहे ॿिरांग भरणु तेज़ हलणु वॾी विख खणणु पर हुज़ूर जन सोढ़ा सोढ़ा वेझड़ा वेझड़ा क़दम पिया वो असाब जूं त नज़रूं हूंदे अॼु साईं जन इहे नंढा नंढा क़दम था खणनि छाजे करे पोइ पाण फरमायूं त अतदरून लिमा उतारिबुल ख़ुता तव्हांखे ख़बर आहे हे साहिबियो तव्हांखे ख़बर आहे त मां नंढड़ियूं नंढड़ियूं विखूं छो पियो खणां या रसूल अल्लाह ॿुधायो असांखे ज़रूरत न आहे जो असां पुछूं हबीबा पाण ॿुधायो पाण फरमायो ला यज़ालुल अब्दु फी सलातिन मा दाम फी तलबिस सलात जेको माण्हू निमाज़ जे लाइ विखूं थो खणे पियो इहो ॼण के निमाज़ में बीठो आहे ऐं जेतिरियूं विखूं सवायूं ओतिरा अजूरा सवाया थींदा हाणे जेकॾहिं माण्हू नॉर्मल विखूं खणे थो 100 विखूं थींदियूं जीअं खणंदा आहियो नंढियूं नंढियूं विखूं खणंदो त 100 जूं 75 थी वेंदियूं 75 न पर 150 थी वेंदियूं 100 जूं 150 थी वेंदियूं वञूं जेकॾहिं नंढियूं नंढियूं विखूं खणंदो साईं फरमाए त जेतिरियूं विखूं घणियूं ओतिरा अजर घणा सवाब घणा सुभान अल्लाह मदीने वारो तालीम के लिए उम्मत के फिर सजो ॾियारे उम्मत के त मस्जिद में विखुन खणण में सियारे जो बहानो वरी थधड़ी हवा पूरब थो लॻे केॾी महिल उत्तर थो लॻे चवण मां उथण ॾाढो ॾुखियो आहे वरी जे माशाअल्लाह सगुरो आहे त पोइ त सुभान अल्लाह मस्जिद जे लाइ फजर जी नमाज़ जे लाइ जेमल तव्हां बिस्तर खे छॾे सवड़ खे छॾे मस्जिद में निकिरो था अल्लाह जे दर जी हाज़िरी जे लाइ निकिरो था का मामूली ॻाल्हि आहे अल्लाह तव्हांखे सॼो आहे हय्या अलसलात अचो नमाज़ ते मालिक छो अचां छाजे लाइ अचां आवाज़ तो अचे हय्या अलफलाह अचो त छोटकारो मिले दुनिया के कमनि आख़िरत जे अज़ाबनि खां छोटकारो अचो नमाज़ ते छोटकारो माणियो सुभान अल्लाह सॾु कंहिंजो आहे जे उथी लबैक चई हलियो मस्जिद ॾे यानी अल्लाह जे सॾ ते लबैक चई रब जे हाज़िरी में वञी सुभान अल्लाह तव्हां छा था सम्झो कि केॾो ख़ुशि नसीब आहे केॾो भाग वारो आहे जेके पंहिंजे मालिक सॼो आहे ऐं उनजे सॾ ते लबैक चई हाज़िर सुभान अल्लाह हा मुर्शिद सॾे त मुरीद वञे न जीअं चवंदो ईंदो साईं क़ुर्बान वञा मुर्शिद मां हाज़िर ज़ाल खे मुड़ुस सॾे ज़ाल वञे पुट खे पीउ सॾे त वञे वॾेरे खे वॾेरो अमीर ऑफिसर नौकर चाकर हारी नारी खे सॾे त जीअं चवंदो वञे बिला तशरीह बिला मिसाल खालिक अकबर मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम बांगड़े के सॾे त बना लिया मुझे दर से अल्लाह ऐं जेका निमाज़ आहे इहा बाने जी रब सां कचाइबी बाने जी मालिक जी मुलाक़ात हा
खुश नसीब आयो जेकॾहिं तव्हांखे जमात सां नमाज़ पढ़णु नसीब आहे तव्हांजे लाइ दीन दुनिया जी भलाई हिते बि हुते बि भलाई ज़ाहिरी बातिनी भलाई आहे तंहिंजे करे पक्को अहद कयो त नमाज़ पढ़बी ऐं जमात सां पढ़बी बाक़ी नफ़ली नमाज़ूं भली घर पढ़ो तहज्जुद भली घर पढ़ो नफ़ली सुन्नतूं भली घर पढ़ो फर्ज़ी नमाज़ अल्लाह जे दर ते हाज़िर थी जमायत सां मस्जिद में पढ़ंदो अल्लाह ख़ुश थींदो मदीने वारो साईं राज़ी थींदो अल्लाह करीम असां सभिनी खे शाल अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाहल अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम।